अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल चंडीगढ़ में छा थींदो तव्हांखे सॼी अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कंदा जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो पहिरियों ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। तो चंडीगढ़ ड्रामे में हिकु नओं मुंडी अची चुको आहे जंहिंजो नालो आहे जाबिर। जाबिर सलीम खे अगवा करे वेंदो ऐं सलीम खे चवंदो त मुंहिंजो नालो जाबिर आहे ऐं पोइ सलीम चवंदो त मूंखे कहिड़े ॾोह में थो अगवा करीं। ऐं ॿिए पासे दोस्तों कमदार डोड़ंदो वञी रेस खां पुछंदो त तो बिना पुछे यूसुफ खे छो आज़ादु करायो। रेस चवंदो त मूं यूसुफ जी माउ जी खंद पीती आहे, मतिलबु हथ जी मानी खाधी आहे, उन जे सदके मूं यूसुफ खे आज़ादु करायो ऐं मूं पुलिस खे पोइते हटाए छॾियो उन जे करे। ऐं पोइ रेस कमदार खे चवंदो मूं सोजरे खे दबराटी ॾींदो आहे, हू 2-3 ॾींहंनि में वरंदी वापसि अची वेंदो, मतिलबु वरंदी वापसि ॾेई वेंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों शाहिद पंहिंजी मासी खे चवंदो त मूं बंगलो वरितो आहे। शाहिद जी मासी शाहिद खां पोइ पुछंदो त उन बंगले जा मूंखे कागज़ ॾेखार। शाहिद चवंदो पंहिंजी मासी खे त मूंखे रक़म ॾियण में मदद कर, मां एतिरी रक़म काथां आणियां। शाहिद जी मासी शाहिद खे चवंदो त तुंहिंजो इहो मतिलबु न आहे जो मां तुंहिंजो मदद कयां। ऐं ॿिए पासे दोस्तों यूसुफ कमदार खे ॻोरींदो वतंदो। यूसुफ इहो पियो चाहे त मां हर हाल में कमदार खां इहो प्लान ज़रूरु वठां, जीअं हुन मूंखे लिक में ॾिना आहिनि, मां उनजो हर हाल में प्लान ज़रूरु वठंदुसि। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं ईंदड़ वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।